काटू 50 या 49 में इंसान बाहर वञे तो इंसान जो बदन ॼमी यक थी बर्फ थी वञे इंसान जो वजूद एतरी थद बर्दाश्त न करे सघंदो हिन ज़मीन जे मथां लेयर आहिनि तह आहिनि के सर्दी जा तह आहिनि के गर्मी जा तह आहिनि मथे अहिड़ा बि लेयर अचनि था जिते ऑक्सीजन गैस न आहे इंसान जेका हवा खाईंदो आहे जेका हवा इंसान जी ग़िज़ा आहे जेका ज़िंदगी आहे जेको साह आहे उहो मथे ऑक्सीजन न आहे जॾहिं मथे ख़राबाज़ वेंदा आहिनि त उहे ऑक्सीजन जा दॿा पुठाड़नि सां पथी वेंदा आहिनि जो ऑक्सीजन न मिले त इंसान मरी वेंदो इंसान जे ज़िंदगी जो तसव्वुर नथो करे सघिजे अहिड़े गरम लेयर मां गुज़रे इंसान जो वजूद जली रख थी वञे अहिड़े थधे लेयर मज़ा गुज़रे इंसान जो वजूद बर्फ वांगुरु ॼमी वञे ही साइंस जो चवण आहे पर कुर्बान मदीने वारे मीर जे मेराज तां सर्दी वारे लेयर खां बि गुज़रिया मुस्तफा जे वजूद के थध जो असर न पियो गर्मी वारे लेयर खां बि गुज़रिया मदीने वारे साईं जे वजूद ते गर्मी जो असर बि न पियो उन लेयर खां बि गुज़रिया जे जाइ ते ऑक्सीजन गैस न आहे इंसान जी ज़िंदगी जो तसव्वुर न आहे पर मदीने वारो मीर उतां बि मेराज ते वियो मालूम थियो मातवी वारा तुंहिंजो मुंहिंजो वजूद ॿी शइ आहे मदीने वारे जो वजूद ॿी शइ आहे तू मानी जो मोहताज तू पानी जो मोहताज तू ऑक्सीजन गैस जो मोहताज तू हवा में निमी घिम जो मोहताज तू पंहिंजे ज़िंदगी जो हज़ार ज़रूरियात चाहींदो ही पर मुंहिंजो लजपाल नबी उन जे वजूद खे रब अहिड़ो बेमिसाल बणायो आहे जो अहिड़े मक़ाम ते जिते इंसानियत जो वजूद बरक़रार रहण न सिर्फ़ मुश्किल बल्कि मुहाल पर मदीने वारो मीर उतां बि मेराज खे अपोलो 11 ठाहे अमेरिका जा 3 साइंसदान ऐलान कयूं त असां चंड ते था वञूं चंड ते वञण जी उन्हनि दावा कई पोइ विया या न विया अलाह थो ॼाणे हाणे तयारी था कनि त 2025 में असां वेंदासीं मरीख़ ते उन जे लाइ अहिड़ी चंड गाॾी अहिड़ो रॉकेट ठाहिण जी तयारी था कनि जेको रोशनी जी रफ़्तार वांगुरु तिखो वञे एतरी तेज रफ़्तार सवारी तैयार करण जे इंतज़ार में आहिनि पर चवनि था त एॾी तेज सवारी हूंदे बि असांखे मरीख़ ताईं पहुचण में साल लॻंदा ऐं मरीख़ धरतीअ खे वेझड़े में वेझड़ो गिरह आहे वेझड़े में वेझड़ो सयारो आहे इन खां ॿिया सयारा ॿियूं कहकशाऊं अञा किरोड़े किलोमीटर परे आहिनि अञा दुनिया जी तरक़ी करे साइंस पंहिंजे हज़ार दावाउनि जे बावजूद मरीख़ ते पहुची न सघी आहे मुस्तफा हड़ई मरीख़ टपी आसमाननि खे क्रॉस करे अल्लाह जे अर्श ताईं वञी माण्हुनि खे वॾो नाज़ आहे साइंस ते पर अलाह कंदो उहे ॾींहं ईंदा जो साइंस माण्हुनि खे कलमो पढ़ाईंदी इहा ॻाल्हि लिखी छॾियो इहो दौर बचण वारो आहे इस्लाम जी हक़ानियत मदीने वारे साईं जे शान खे मुस्तफा जे कमाल ऐं जमाल खे जॾहिं साइंस साबित कंदी त दुनिया वारा कलमो पढ़ी मुसलमान थींदा त इस्लाम बरहक मुहम्मद करीम जो शान निरालो